अस्सलाम वालेकुम दोस्तों, मुझो नालो है कमर ज़मान हमलानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो HTV हमलानी TV यूट्यूब चैनल। जिअं त दोस्तों तव्हां सभिनि खे ख़बर आहे त मां सिंधी ड्रामो ज़हर ज़िंदगीअ ते अॻु में बि काफ़ी सारा वीडियो ठाहे चुको आहियां, जंहिंमें मां टोटल 204 मिस्टेकूं अॻु में ई ॾेई चुको आहियां ऐं अञा बि हिन ड्रामे में काफ़ी सारियूं मिस्टेकूं आहिनि। तंहिं करे हिकिड़ो ॿियो वीडियो मां हिननि मिस्टेकनि ते ठाहे रहियो आहियां। यादि रखिजो दोस्तों त हीअ मिस्टेकूं सिर्फ़ु फिल्मी मिस्टेकूं आहिनि, न कि पर्सनल मिस्टेकूं आहिनि। तंहिं करे हिननि मिस्टेकनि खे पर्सनल न वठिजो। उन खां अलावा जेके बि दोस्त हाल ताईं मुंहिंजे हिन चैनल ते नवां पिया अचनि उन्हनि खे मुंहिंजी गुज़ारिश आहे त मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब करे ऐं बेल जे आइकन खे ज़रूरु दबाए छॾिजो ताकी हिन क़िस्म जा वधीक वीडियो तव्हां ताईं बर वक़्तु पहुचंदा रहनि। त दोस्तों हाणे हलूं था पंहिंजे अॼु जी वीडियो जी तरफ़। मिस्टेक नंबर 205 किस्त नंबर 59। दोस्तों हिन सीन में तव्हां ॾिसो त खेरूअ वारा हिन वण खे क्रॉस करे आया आहिनि। दोस्तों हिकु दफ़ो तव्हां ॿीहर ॾिसो त खेरूअ वारा मोटरसाइकिल ते हिन वण खे क्रॉस करे आया आहिनि, गौर सां ॾिसो। ऐं दोस्तों सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु 2 सेकंडनि खां पोइ जॾहिं हीउ सीन थो अचे त तव्हां ॾिसो खेरूअ वारा हिन वण खे क्रॉस ई हाणे पिया कनि मोटरसाइकिल ते। दोस्तों 2 सेकंड पहिरियां इन वण खे क्रॉस करे चुका हुया ऐं दोस्तों सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु 2 सेकंडनि खां पोइ जॾहिं हीउ सीन आयो त इन वण खे क्रॉस ई हाणे पिया कनि। त दोस्तों इन जो मतिलबु त इहे साॻियूं वीडियो क्लिपूं हिक ई जॻह ते रिकॉर्ड कयूं वयूं आहिनि, अॻियां पोयां कोन रिकॉर्ड थियलु आहिनि, उते जो उते ई रिकॉर्ड कयूं वयूं आहिनि। इन करे दोस्तों हीअ बि हिकु वॾी वाज़िह मिस्टेक थी वई। दोस्तों उमेद थो कयां त हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में अची वई हूंदी। मिस्टेक नंबर 206 किस्त नंबर 59। दोस्तों हिन सीन में हिते हीअ मोटरसाइकिल खेरूअ बंदि करे छॾी आहे। दोस्तों हीअ मोटरसाइकिल खेरूअ बंदि करे छॾी आहे, चालू कोन्हे। ऐं दोस्तों सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु 1 सेकंड खां पोइ जॾहिं हीउ सीन थो अचे त हिन सीन में जॾहिं खेरूअ खे धकु हणी मोटरसाइकिल तां किरियो वियो त उन वक़्तु मोटरसाइकिल बि किरी पई ऐं मोटरसाइकिल दोस्तों किरी पई त मोटरसाइकिल जो हीउ व्हील तेज़ीअ सां फिरी रहियो हुयो। हीउ ॾिसो दोस्तों, मोटरसाइकिल जो टायर तेज़ीअ सां फिरी रहियो हुयो जॾहिं त 1 सेकंड पहिरियां खेरूअ मोटरसाइकिल बंदि करे छॾी। ऐं दोस्तों 1 सेकंड बाद जॾहिं खेरूअ खे मोटरसाइकिल सूदो धकु हणी किरियो वियो त दोस्तों बंदि मोटरसाइकिल जो व्हील एतिरो तेज़ीअ सां कीअं फिरियो, बंदि मोटरसाइकिल जो टायर एतिरो तेज़ीअ सां कीअं फिरियो। दोस्तों इहो त मुमकिन ई न आहे त जॾहिं बंदि मोटरसाइकिल किरे त उनजो टायर एतिरो तेज़ीअ सां घुमे। जॾहिं स्पीड में मोटरसाइकिल किरंदी आहे त उनजो टायर लाज़मी स्पीड में किरंदे घुमंदो आहे। दोस्तों बहरहाल हीअ हिकु वॾी मिस्टेक आहे हिन ड्रामे में। उमेद थो कयां त हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में अची वई हूंदी। मिस्टेक नंबर 207 किस्त नंबर 59। दोस्तों हिन सीन में तव्हां ॾिसो त हिते मोटरसाइकिल जो टायर घुमी रहियो आहे। दोस्तों गौर सां ॾिसो त हिते मोटरसाइकिल जो टायर तेज़ीअ सां घुमी रहियो आहे। ऐं दोस्तों सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु 2 सेकंडनि खां पोइ जॾहिं कैमरा परे जो व्यू थी वठे त दोस्तों तव्हां ॾिसो हाणे मोटरसाइकिल जो टायर कोन थो घुमे, बीठो आहे। दोस्तों सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु 2 सेकंड पहिरियां मोटरसाइकिल जो टायर तेज़ी सां घुमी रहियो हुयो त दोस्तों सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु 2 सेकंड बाद उहो मोटरसाइकिल जो टायर तेज़ी सां घुमंदड़ टायर बीह कीअं वियो। दोस्तों हीअ हिकु वॾी मिस्टेक आहे हिन ड्रामे में। उमेद थो कयां त हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में अची वई हूंदी। मिस्टेक नंबर 208 किस्त नंबर 59। दोस्तों हिन सीन में हिन औरत वटि जॾहिं फ़ोन थो अचे त ॾिसो हीअ औरत छा थी चवे। भॼई बार बार कॉल पे अची ॻाल्हाए न। हालो ओपरो नंबर है। बार बार कॉल पे अची ॻाल्हाए न। हालो ओपरो नंबर है। 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 जीअं त दोस्तों तव्हां पाण ॿुधो त हिन औरत चयो ओपरो नंबर आहे, इन करे मां अटेंड कोन थी कयां। यानी ओपरो नंबर यानी नओं नंबर या अननोन नंबर चई सघूं था या उनखे रॉन्ग नंबर बि पाण चई सघूं था। पर दोस्तों जॾहिं इन औरत वटि कॉल थी अचे ऐं उनजी मोबाइल जी स्क्रीन ते जेकॾहिं गौर कजे त तव्हां ॾिसो इन मोबाइल जी स्क्रीन ते इहो नंबर पहिरियां खां ई सेव थियल आहे। हीउ ॾिसो दोस्तों इंग्लिश में इहो नंबर पहिरियां खां ई सेव थियल आहे। त पोइ दोस्तों हीअ औरत कीअं थी चवे त इहो नंबर ओपरो आहे या रॉन्ग नंबर आहे। बहरहाल दोस्तों हिननि सोचियो हूंदो त इहा मिस्टेक केरु बि कोन पकिड़े सघंदो, पर हमलानी TV इहा मिस्टेक पकिड़े वरिती। दोस्तों हीअ बि हिकु वॾी मिस्टेक आहे हिन ड्रामे में। मिस्टेक नंबर 209 किस्त नंबर 59। दोस्तों हिन सीन में
तव्हां हिन जॻह ते ॾिसो त जेको एक्टर जे चेहरे जे तरफ़ रोशनी छिकींदो आहे फॉर्म, जेको एक्टर जो चेहरो रोशन ॾेखारींदो आहे कैमरा जे फ्रेम में, दोस्तों उन फॉर्म जो हिकु टुकड़ो हिते नज़र अची रहियो आहे। दोस्तों हिकु नंढड़ो टुकड़ो हिते नज़र अची रहियो आहे। दोस्तों चेहरे खे रोशन ॾेखारण वारो फॉर्म ही कैमरा खां परे करे न सघिया, कैमरा जे फ्रेम खां परे करे न सघिया, इन करे हीअ बि हिकु वॾी मिस्टेक थी वई इन ड्रामे में। दोस्तों अॼु जे लाइ इन वीडियो में बस एतिरो। उमेद थो कयां त हीअ वीडियो तव्हांखे पसंदि आयो हूंदो। जेकर हीअ वीडियो तव्हांखे पसंदि आयो आहे त हिन वीडियो खे लाइक कंदा, दोस्तनि सां शेयर कंदा ऐं हिन वीडियो में प्यार भरी कमेंट बि ज़रूरु करे छॾींदा। दोस्तों यादि रखंदा त हीअ मिस्टेकूं सिर्फ़ु फिल्मी मिस्टेकूं आहिनि, ना की पर्सनल मिस्टेकूं आहिनि, तंहिं करे हिन मिस्टेकनि खे पर्सनल न वठिजो। ऐं दोस्तों इहो बि यादि रखिजो त हीअ मिस्टेकूं सिर्फ़ु एंटरटेनमेंट लाइ रिकॉर्ड कयूं पियूं वञनि। उन खां अलावा जेके बि दोस्त हल मुंहिंजे हिन चैनल ते नवां पिया अचनि, उनखे मुंहिंजी गुज़ारिश आहे मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब करे ऐं बेल जे आइकन खे ज़रूरु दॿाए छॾिजो, ताकी मुंहिंजो हर नओं अचण वारो वीडियो सभ खां पहिरियां तव्हां दोस्तनि ताईं पहुची सघे। दोस्तों हाणे मिलूं था नेक्स्ट वीडियो में, तेसिताईं मूंखे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।